नासरीन हमारे से रहायो खबरचार न्यूज़ वहाँ आयशा हैदर ठारूशाह रिपोर्ट GM अब्बासी के मुताबिक ठारूशाह बरसा गोठ सराय शफी मोहम्मद सियाल में ठारूशाह पुलिस पोहरियत हारी अली बख्श सियाल के घर ते ठारूशाह पुलिस की अगवानी में मुख्तलिफ थानन की पुलिस घर ते चढ़ाई करे पोहरे के टिन पुटन अशरफ सियाल सावण सफदर सियाल के खंबे खणी वही पोहरियत अली बख्श सियाल मसमात सारा फेस मोहम्मद सियाल बेन SHO ठारूशाह अकबर खोकर ज़िले नौशरो फिरोज के मुख्तलिफ थानन की पुलिस साण करे बिला जवाज़ घर ते चढ़ाई करे भजन ड्रा करे घर में पियल सामान सोन बियो सामान खणी वई टिन पुटन के भी खंबे खणी वई है। हुननि चयो त फौरी तौर बिला जवाज़ गिरफ़्तार कयल पुटन के आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। जॾहिं त ॿिए पासे राब्तो करण ते SHO अकबर खोकर ॿुधायो त टई भाइर ॾोहारी आहिनि इलाइक़े में हुननि तड़ तपाए छॾियो आहे। हुननि खे गिरफ़्तार करे मथां चोरियूं फुरूं पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयो आहे। नासरीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।